अस्सलाम वालेकुम। जेको अॼु जो असांजो लाइव अचण जो मक़सदु ही जेके नौजवाननि सां सरापा एहतजाज आहिनि उन्हनि जो मक़सदु आहे त अरबाब कलादी खे जेको लियारी छॾियो वेंदो, लियारी त नाइंसाफ़ी जेको पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि हितां जे लोकल मेंबरनि ऐं चङनि मुल्कनि जेकी असां सां नाइंसाफ़ी कई आहे। पंद्रहं सालनि में असांखे 400 फुट को रोड को सवा का बि शइ न ॾिनी वञे थी। असांखे जॾहिं दिलासा न वञनि था इलेक्शन अचे थी तॾहिं उन टाइम असांखे थकासी करे ट्रांसफर में असांजे चङनि मुल्कनि खे राज़ी कयो वञे थो। असां अॼु मुतालबो न कयो जेकॾहिं असांखे रोड रस्ता न आया या ट्रांसफर में असांजो मुकमल न ठहियल आयो। असां जेकी चूंडल नुमाइंदनि ही नौजवान मूंसां गॾियल असां उन्हनि जो घेराव कंदासीं ऐं उन्हनि खे वर्किंग बि न कराए ॾींदासीं, रिवर्स कंदासीं इंशाअल्लाह। अरबाब कलादी जे नौजवाननि जो अॼु सरापा एहतजाज जेके अरबाब कलादी जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वॾेरनि ऐं कामरेडनि खे जेको आहे सो पैगाम ॾियणु चाहिनि था। असांजो ट्रांसफार्मर अठल बैरल खां गुम आहे। 8 सालनि खां वठी बिजली बि न आहे असां वटि। असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में चूंडियल नुमाइंदनि जो घेराव कयो वेंदो। जेके बि अॻिते वर्किंग जे लाइ ईंदा या उन हिसाब सां जेके अॻिते ईंदा उन्हनि जो घेराव कयो वेंदो।